जेकॾहिं तव्हां जिंदगी में खुश गुज़ारण चाहियो था, दुखन गमन परेशानियुनि खां बचण चाहियो था, त तव्हां गरीब मिस्कीन ॾुतड़ियल माण्हुनि जी मदद कयो। सुभान अल्लाह। जेको सम्झो त मिस्कीन आहे, मुहताज आहे, ज़रूरतमंद आहे, तव्हां उन जो जे कमु अचो। ईअं न आहे त को त उनखे 5 लख रुपया खणी ॾियो, ईअं न आहे 5000 खणी ॾियो। मिसाल को अंधड़ो ॾिसो था, उनखे बाह मुंहुं वठी मंज़िल ताईं पहुचायो। को पुराड़ो पोड़ो अचे थो, मथे ते भरी खयूं थो अचे, तव्हां नौजवान गटा मोटा आहियो, तव्हां हुनजी भरी वठी उनखे घर ताईं पहुचायो। बस में तव्हां वेठा आहियो, पासे में हिकिड़ो पोड़ो माण्हू बीठो आहे, तव्हां वेठा आहियो सीट ते, बराबरि तव्हां हैदराबाद में टिकेट वरिती आहे, वञो था पंहिंजो मेड़ था पिया अचो, पर हाणे हिकिड़ो माण्हू वीचारो बीठो आहे, पोड़ो आहे, ज़ईफ़ आहे, तव्हां पंहिंजी सीट उनखे ॾियो। इहो सौदो तव्हां करे ॾिसो। उन ॿुढड़े कुराड़े खे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी जॻह ॾिनी, उन जे दिलि मां तव्हांजे लाइ दुआ निकिरंदी। जेका इहा दुआ अथव न, ज़ईफ़नि मिस्कीननि ग़रीबनि जी जेका दुआ आहे, इहा तव्हांजे लाइ कीमिया आहे। कीमिया, कीमिया सम्झो था? ख़बर त कीमिया छा थींदी आहे? तव्हां ख़बर कोन्हे का? पुट, कीमिया हिकिड़ो नुस्ख़ो थींदो आहे, जेके तबीब हकीम कन खे वक़्त ते मिलंदो आहे। 52 तोला ट्रामे जा हुजनि, हिकिड़ी रत्ती कीमिया जी हुजे, उहा उन ट्रामे खे लॻाइजे त सॼो सोन। सुभान अल्लाह। 52 तोला ट्रामे जा या लोह जा या पित्तल जा, उनखे तव्हां उहा हिकिड़ी रत्ती तव्हां वटि हुजे कीमिया जी, उहा उनखे लॻाईंदो त उहो सॼो सोन थी। समझो था? एक पाई का तूतिया, एक पाई का होर, जिसको मिल जाए वो खरीद कर ले शहर लाहौर। कीमिया जेके मिली वञे, वो लाहौर जो शहर खरीद करे सघे। समझो था? त उहा कीमिया जेका आहे, चवंदा आहिनि सोन ठाहिजे बाबा, सोन ठहंदो, सिरूं सोन जूं थींदियूं। उहा कीमिया इहा अथव, ग़रीबनि जी दिलि खे राज़ी कयो। मिस्कीन मुहताज जेके समाज जा ॾुतड़ियल माण्हू आहिनि, दर्दमंद आहिनि, परेशान आहिनि, को पघर में काड़े में गर्मी में वेठो आहे, तव्हां उनखे को थधड़ी हवा हणो, तव्हां उनखे थधो पाणी जो ढुक पियारियो, तव्हां उनखे वठी मानड़ी गबो खारायो, तव्हां उनजी दिलि ख़ुशि कयो। उन जे दिलि मां जेका दुआ निकिरंदी न, इहा तव्हांजे लाइ कीमिया। दिल बदस्तावर के हजे अकबरस्त, दिल बदस्तावर के हजे अकबरस्त, अज हजारा काब यक दिल बेहतरस्त। जदों कंहिंजी दिलि राज़ी कर, अकबरी हज खां बि इहो वधीक सवाब अथई। कंहिंजी दिलि खे राज़ी कर, अकबरी हज खां बि इन जो शान मथे आहे। छो? काब बुंगा है खलीले आज़रस्त, दिल गुज़रगा है जलीले अकबरस्त। मके वारो काबो जेको आहे न, इहो आज़र जे पुट इब्राहिम खलील जो ठाहियल आहे, पर हीअ दिलि जेका आहे ख़ुदि रहमान जी पंहिंजी ठाहियल आहे। रहमान जो घर आहे। दिलि कंहिंजी राज़ी कयव, रहमान राज़ी थी पवंदो। सम्झो था? कॾहिं बि कंहिं ग़रीब खां नफ़रत न कंदा कयो, ग़रीब खे धिकारींदा न कयो, कंहिं मिस्कीन कंहिं मुहताज खे तव्हां ईज़ाईंदा न कयो, भला उन जी ख़िदमत कयो, उन जी दिलजोई कयो, उन खां दुआ वठो। भला जेकॾहिं दुआ न बि वठी था सघो त घटि में घटि ईज़ा न पहुचायो। तव्हां सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? कंहिंखे ग़रीब ॾिसी, कंहिंखे ॾुतड़ियल ॾिसी, उनखे तव्हां हेकर उन ते तानो हणो, हे हल अहिड़ा तेड़ा,
न हुनजी जेका दिल मां आह निकिरंदी न उहा आह वॾो वॾो असर रखे थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते फरमायो वञा पियो त हिकिड़ी शइ मुंहिंजे बुराक खां बि तकड़ी गुज़री वई। हाणे बुराक जी रफ़्तार छा हुई, जिते नज़र पई पवे उते हुनजी विख पई पवे, एॾो तकिड़ो हो बुराक। साईं फरमाइनि था बुराक खां बि तकड़ी का शइ गुज़री वई। मुंहिंजो जिब्रील ही छा हुयो, चईं इहा ग़रीब जी दाह हुई जेका अर्श ते हली वई, बुराक खां बि तिखी। सम्झो था त कंहिंजी दिल न ॾुखायो, कंहिंजी दिल न रंजायो। हाँ, जेकॾहिं कंहिंजी दिल खे तव्हां राज़ी करे विझो, कंहिं ग़रीब मिस्कीन मोहताज बेसरव बेसामान आहे, हिकिड़ो पंहिंजो धिकारियल आहे, तड़ियल आहे, तव्हांजे नज़र में उहो सफ़ा घटिया माण्हू आहे, पर तव्हां उनजी दिल न ॾुखायो, पर उनजी दिल खे राज़ी कयो, अल्लाह ताला तव्हांखे ज़िंदगी ख़ुशियुनि वारी नसीब। सुभान अल्लाह। तव्हां वञी आज़मायो। मुंहिंजो इहो ॿियो नुस्ख़ो हो, तव्हां वञी हिनखे आज़मायो। मूं हिनखे आज़मायो आहे पंहिंजे ज़िंदगी में, पंहिंजी अमली ज़िंदगी में मूं हिन शइ खे आज़मायो। ग़रीबनि जूं दुआऊं, मिसकीननि जूं दुआऊं, जेके मोहताज आहिनि, को ईद जो ॾियारो आहे या कंहिं ग़रीब मिसकीन खे तव्हां को कपिड़ो वठी ॾिनो, कंहिं ग़रीब जी तव्हां मदद कई, बसि पोइ वेही ॾिसो रंग छा थो लॻे। मां हिकिड़ो पंहिंजो ज़ाती वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। मूं उमिरि जी तयारी कई, पोइ पैसा 1000, 5000, 2000, 4000 थोरा थोरा गॾु करे मूं टिकेट जा पैसा गॾु कया। हाणे फ़क़ीर खे मूं चयो हाणे तूं वञो कराची, टिकेट वठी आ, ऐं पासपोर्ट जमा कराए आ वीज़ा जे लाइ, पैसड़ा बि तयारु कया आहिनि, सुभाणे वञी तोखे पैसा ॾियां। फ़क़ीर जेको असांजो कमु कंदो, उमिरि जो सरबराही कंदो, उनखे मूं चयो। हाणे सुबुह ते फ़क़ीर खे मूं चयो तयारु कयो तूं वञ कराची। उहा राति हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो, चईं मां आले रसूल आहियां, सैयद आहियां, ऐं नियाणी छा ॾियां कयो, मिसकीनी आहे, गुरबत आहे, कुझु बि कोन्हे, मुंहिंजी मदद कयो। पर हुनजी जेका अंदाज़ ॻाल्हाइण जो अहिड़ो हुयो जो मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो, मुंहिंजो हाणे ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल हुज़ूर जो बचो आहे, मुंहिंजे तॾे ते उमीद सम्झी आयो आहे। हाणे मां वञा थो मदीने शरीफ़, जंहिं साईं ते वञा थो उनजो बचो त आयो आहे। पोइ मूं दिलि में ओॾी महिल ई सोचियो त मुंहिंजो जेका टिकेट जा मूं पैसा गॾु कया आहिनि, वरी मां घर ॾे आयुसि, पंहिंजी घरवारी खे चयुमि, मुंहिंजो सैयद आहे, हुनजी नियाणी शादी थो कराए, तव्हां हुनजी मदद कयो। मुंहिंजी घरवारी असांजे पंहिंजे बच्चनि खे बि तालीम जो इहा आहे त उन्हनि खे बि हिर्सु हूंदो आहे चङे कम जो। मुंहिंजी घरवारी वई हिकिड़ो थांवनि जो सेट हुजे, डिनर सेट थींदो आहे न, उन में इहे प्लेटूं हूंदियूं, डूंगा हूंदा आहिनि, चमचड़ा हूंदा आहिनि, इहो जेको सॼो सेट हूंदो आहे, उहो चई त हे मूं नओं वरितो पंहिंजी नियाणी जे ॾाजे जे लाइ, पर हाणे सैयद जी नियाणी उहा असांजो बचो आहे, ही असां उनखे डिनर सेट उन ॾिनो। वरी मुंहिंजी नियाणी हुई, उन चयो त हे जग गिलास इहो सेट वरी मां थी ॾियां। वरी मुंहिंजी नूंहुं हुई, उन चयो त मां जेको इहे चांहि जो आहे सेट सॼो, थर्मास थियो, किटली थी, वरी कोप थिया, इहो सॼो सेट मां थी ॾियां। इहो हल्को फुल्को ॾाढ जेतिरो गॾु थी वियो, कुझु कपिड़नि जा जोरा, कुझु पोइ पैसा जेके मुंहिंजे टिकेट जा हुया उहे बि मूं खयां, ऐं उहो जेको सामान घर में गॾु कयुमि उहो सभु सैयद खे सैयद खे ॾेई मूं चयो त हाणे मुंहिंजे करे दुआ। शाह साहिबु ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो, नेक माण्हू, तमामु सालियो माण्हू। उहो मुंहिंजे लाइ दुआ घुरी, पर अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई दुआ घुरी। हाणे उन सम्झो त मूंखे 100 रुपया ॾींदो, 500 रुपया ॾींदो, हुनखे जो ही सॼो ॾाज मिली वियो, ॾाढो ख़ुशि थियो। ही मस्जिद में मां अल्लाह जे घर में वेठो आहियां, तव्हां सां कसमा कसमी ॻाल्हि
उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मूंखे टिकेट वठण जी ज़रूरत न पई आहे। मूंखे जॾहिं बि मदीने वञण जो ख़्यालु थींदो आहे त को न को माण्हू ईंदो आहे, साईं टिकेट हाज़िर आहे, साईं जन वञ। हिकिड़ो मां उमिरो करे घर पहुचंदो आहियां त ॿी टिकेट हाज़िर हूंदी आहे, को न को ख़ुदा जो बानो अचे चवंदासीं हीअ टिकेट वठ। कॾहिं बि मूंखे टिकेट जे मामले में हथ न मुंझियो आहे मुंहिंजो। उन ॾींहं खां पोइ जंहिं ॾींहुं उन सैयद दुआ ॾिनी, उन ॾींहं खां अॼु ॾींहं सम्झो था त जेके ग़रीबनि जूं दिलजोई आहे न, ग़रीबनि जी दुआ वठण आहे न, इहा वॾी शइ अथव। तव्हां इनखे आज़माए न ॾिठो आहे, तव्हां इन जो नफ़ो वठी न ॾिठो आहे। मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो थो ॿुधायां न वेठो, सम्झो था त ग़रीब मिसकीन माण्हू, बराड़ी जा माण्हू, गोॾ ॿधी पई आहे, गोॾनि ताईं पेर उघाड़ा लॻा पिया आहिनि, इन्हनि माण्हुनि खां बि नफ़रत न कयो, छो त अलाह ताला जल शानू हर माण्हू रब जे नज़र में आहे। ख़ुदा ॼाणे इन बाने जो रब वटि शान छा हुजे। ॻाल्हि सम्झो था। हर फ़कीर दी इज़्ज़त करी, मत ख़ाजा ख़िज़र हयात हो वई। अल्लाह हर पानी दी इज़्ज़त करी, मत इहो आब हयात हो वई। हर काग़ज़ दी इज़्ज़त करी, मता कुरान दी आयात हो वई। हर काफ़िले दी इज़्ज़त करी, मता सोने नबी दा साथ हो वई। कंहिं बि माण्हू में नफ़रत न कयो, ख़ुदा ॼाणे हुन जो अलाह वटि छा शान हुजे। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया दहलवी रहमतुल्लाह अलैह इन पंहिंजो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़े भेरे मंझंदि जो टाइम हुजे, मां हीअं शहर दिल्ली खां ॿाहिरि निकितुसि। दिल्ली जी ॿाराड़ी ते, जीअं शहर थींदो आहे न, कराची जो शहर ॿाराड़ी ते, या मेड़ जो शहर आहे वरी ॿाराड़ी ते नंढड़ा ॻोठड़ा हूंदा आहिनि, ईअं जी ॿाराड़ी ते मां निकितुसि, कंहिं ॻोठ में वञा पियो दिल्ली खां। मंझंदि जो टाइम हुजे, वण जी छांव में पेनूं वेठा हुजनि। केर? पिनण वारा ईंदा आहिनि, पिनी गोंदो भरे ईंदा आहिनि, के किस्तो खणी ईंदा आहिनि। पोइ पिनी आया, कंहिं वटि मानी, कंहिं वटि बोड़, कंहिं वटि पैसो, कंहिं वटि बिस्कुट, कंहिं वटि कहिड़ी शइ, उहे उन जे हेठों वण जे वेठा विरहाइनि पिया ऐं खाइनि पिया वेठा, सभु पेनूं वेठा हुजनि। त मूं उन्हनि खे ॾिसी चयो, हाणे पिनी आया आहिनि, पिनी दर दर तो पिनी, हाणे वरी वेठा था खाइनि पाण में। मां बुज़ुर्ग फरमाए त उन्हनि खे पेनूं सम्झी इनखे नफ़रत जी नज़र सां ॾिठो। हीअं जो ॾिसां त उन वण खां, जिथे उहे टोली कयूं वेठा हुजनि, उन वण खां अर्शे मुअल्ला ताईं नूर जी लाट मूंखे नज़र आई। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। हे पेनूं, हिननि ते वरी नूर जी लाट, ज़रूर को राज़ आहे। पाण फरमे मां वेझो वियुसि, वेझो जेॾी महिल वियुसि त ॾिठुमि त ज़माने जो कुतुब हुयो जेको उन्हनि पेनुनि सां गॾु वेठो। वली रा वली नी शनासत, वलीअ खे वली सुञाणंदो आहे, अख वारे खे ख़बर पवंदी त ही वली आहे। मूं ॾिठो त ही त वक़्त जो कुतुब आहे जेको हिननि सां गॾु वेठो आहे। मूं उन खे चयो त साईं तव्हां हिननि सां पेनुनि सां? फरमायूं त हा निज़ामुद्दीन, मां हिननि सां इन जे करे वेठो आहियां त तोखे ख़बर पवे त अवाम में ख़ासि बि लिकल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। निज़ामुद्दीन, मां हिन जे करे हिननि सां गॾु वेठो आहियां, तोखे ख़बर पवे त अवाम में ख़ासि बि लिकल हूंदा आहिनि। कंहिंजे निरड़ ते त लिखियल कोन्हे न। असां ॾिसंदा आहियूं वॾा जुबा कुबा हुजनि, या साईं मुंहिंजा अॻियो पोयों माण्हू जमायत फ़क़ीर अला अला कंदा हुजनि, इहो साईं वॾो बुज़ुर्ग आहे।
जुब्बा कुब्बा दिस्तारूं चादरूं हे हो वॾो ठठ ठांगर असां सम्झंदा इहो वली, पर विलायत इन्हे में जुब्बन कुब्बन में न अथव। इहे छिनल फाटल कपिड़नि वारा बिके अल्लाह जा अहिड़ा नवाज़ियल बाना हूंदा आहिनि जंहिंजे मथां नूर पिया वसंदा। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए त मूंखे उन कुतुब फरमाए त हा निज़ाम तोखे बि ख़बर पवे त अवाम में ख़वास बि लिकल हूंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो त कंहिं बि माण्हू खां तव्हां नफ़रत न कंदा कयो। गरीब मिसकीन को अबोझ को हीणो को खुथल माण्हू तव्हां वटि अचे त पुॼे त उनजी मदद कयो। तव्हां खां को कुझु घुरे थो भला ॾियो नथा त ॾुखायो त न उनजी दिलि राज़ी नथा करे सघो त भला घटि में घटि रंजायो त न। पर जेकॾहिं तव्हां उनजी दिलि खे राज़ी कयो उनजो रंग वरी पोइ तव्हां ज़िंदगी में ॾिसंदा। ज़िंदगी तव्हांजी कंहिं फ़क़ीर जी दुआ लॻी वई न, कंहिं मस्त जी नज़र ते चढ़ी वियो त तव्हां अॾिजी वेंदव। किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे, किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे, किसी डूबते को उछाल दे, किसी डूबते को उछाल दे। मेरा दोस्तों के मस्त जी निगाह पइजी वञे तव्हांजी ज़िंदगी संवारजी वेंदी। ही जहान बाबाद हू जहान बाबा थी वेंदो।